अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवन था मीठे मीठे ॿार कंहिंजी याद में वेठा आहियो पंहिंजे बेहद जे बाप जी। वो काथे आहिनि उन्हनि खे पुकारदा आहिनि न पतित पावन। अॼुकल्ह सन्यासी बि चईंदा आहिनि पतित पावन सीताराम अर्थात असां पतितनि खे पावन ठाहिण वारा अछ। ये भी ॿार सम्झंदा आहिनि पावन नई दुनिया सतयुग खे पतित पुरानी दुनिया कलयुग खे चइबो आहे। हाणे तव्हां काथे वेठा आहियो कलयुग जे अंत में, इन करे पुकारदा आहियो बाबा असांखे अची करे पावन ठाहियो। असां केरु आहियूं? अहम आत्मा। आत्मा खे ही पावन ठहिणो आहे न। आत्मा पवित्र ठहींदी आहे पोइ शरीर बि पवित्र मिलंदो आहे। आत्मा पतित त शरीर बि पतित। इहो शरीर त मिट्टी जो पुतलो आहे अर्थात पंज तत्वनि जो ठहियलु आहे न। आत्मा त अविनाशी आहे। आत्मा हिन ऑर्गन्स द्वारा चईंदी आहे पुकारदी आहे असां ॾाढा पतित थी विया आहियूं असांखे अची करे पावन ठाहियो। बाप चईंदा आहिनि कि हा हाणे मां तव्हांखे पावन ठाहिण आयो आहियां। पंज विकार रूपी रावण तव्हांखे पतित ठाहींदो आहे। पावन सतयुग खे पतित कलयुग खे चइबो आहे। हाणे तव्हांखे मां स्मृति ॾियारी आहे कि तव्हां पावन हुयो। पोइ ईअं 84 जन्म वरिता। हाणे ॾाढे जन्मनि जे अंत जी बि अंत में आयो। 84 जन्म पूरा थी विया। हाणे त मनुष्य सृष्टि रूपी झाड़, इहे त मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे। मां हिन जो बीज रूप आहियां। मूंखे सॾु कंदा आहिनि हे पतित परम पिता परमात्मा ओ गॉड फादर लिबरेटर ऐं गाइड बि चईंदा आहिनि। पोइ लिबरेटर बि चईंदा आहिनि छुड़ाइण वारा बि, पोइ गाइड बि चईंदा आहिनि। त गाइड काथां जे लाइ गाइड कंदो आहे? मां तव्हांखे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदो आहे। हर हिकु पंहिंजे लाइ चईंदो आहे मूंखे छुड़ायो बि ऐं पंडो ठही करे शांति धाम में वठी हलो। सन्यासी आदि बि चईंदा आहिनि स्थाई शांति कीअं मिले। हाणे शांति धाम त मूल वतन में आहे। हितां खां पोइ आत्मा जो पाठ वॼाइण बाबा चईंदा आहिनि हुतां परम धाम खां तव्हां आत्मा जो हेठि ईंदा आहियो पाठ वॼाइण। हुते सिर्फ़ु आत्मा ई हूंदियूं आहिनि शरीर न। आत्मा ई नंगी अर्थात शरीर बिगड़ रहंदियूं आहिनि। उहो त शांति धाम अथवा निर्विकारी दुनिया आहे। हुते आत्मा ई रहंदियूं आहिनि। हुते सुख न आहे सिर्फ़ु शांति आहे शुद्धता पवित्रता आहे। ॿारनि खे सीढ़ी ते बि सम्झायो आहे न कीअं आत्मा जी सीढ़ी उतरदी आयूं आहिनि। 84 जन्म वठंदियूं आहिनि। इहे 84 जन्म मैक्सिमम आहिनि। पोइ कोई हिकु जन्म बि वठंदो आहे। हिकु खां 84 जन्म आत्मायूं मथे खां ईंदियूं ई रहंदियूं आहिनि। कोई त शुरू में ई अची वेंदियूं आहिनि। कोई धीरे धीरे पोइ अंत ताईं बि हाणे बि ईंदी रहंदियूं आहिनि। हिकु जन्म त सभिनि खे हिते वठिणो पवंदो आहे चाहे हिकु ॾींहुं ई छो न वठो। हाणे बाप चए थो मां आयो आहियां तव्हां सभिनि खे पावन ठाहिण। ॿार चिठी लिखंदा आहिनि त एड्रेस लिखंदा आहिनि शिव बाबा केयर ऑफ ब्रह्मा। बाबा शिव बाबा आहे आत्माउनि जो बाप। ब्रह्मा खे चइबो आहे आदिदेव एडम दादा। दादा में बाप ईंदा आहिनि न। चईंदा आहिनि तव्हां मूंखे सॾु कयो अथव न हे पतित पावन अच। आत्मा ई हिन शरीर द्वारा सॾु कंदियूं आहिनि। मुख्य त आत्मा आहे न। ये दुखधाम आहे। हिते दुख त अचानक वेठे वेठे अकाले मृत्यु बि थी वेंदी आहे। नंढा ॿार बि मरी वेंदा आहिनि। सतयुग में अकाले मृत्यु हूंदी न आहे। हिते त वेठे वेठे ई माण्हू मरी वेंदो आहे। अर्थात आत्मा शरीर छॾे छॾंदी आहे। छो कोई न कोई हिसाब किताब ऐं हाणे त अकाले मृत्यु बि थी थिए। समय खां पहिरियों बीमारी कोई न कोई एक्सीडेंट सां। हुते इहा कोई बीमारी आदि हूंदी न। नाम या स्वर्ग केतिरो सुठो नाम आहे न। नाम चइण सां ई दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। सतयुग हेवन पैराडाइज क्रिश्चन बि चईंदा आहिनि न। क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों हिते पैराडाइज हुयो। हिते भारतवासियुनि खे इहो पतो न आहे। बल ॾिसो छो हुननि जी बुद्धि पूरी तमो प्रधान न थी आहे रजो प्रधान ते ई आया आहिनि। छो उन्हनि ॾाढो सुख बि न ॾिठो आहे त दुख बि न ॾिठो आहे। तव्हां ॾाढो सुख ॾिठो अथव त दुख बि ॾाढो ॾिसो था त सुख जी ॻाल्हियूं बिल्कुलु ई भुलिजी आहियो। भले हुननि जा जनम ॾींहुं मूर्तियूं आदि घर में रखियूं अथव लेकिन इहे न ॼाणंदा आहियो कि असां हिननि जा जनम ॾींहुं छो था मल्हायूं। असां हिननि जी मूर्ति रखी करे हिननि सां ई सुख शांति धन संपत्ति जी कामना छो था करो। छो असां हिननि जी दुनिया में थी आया आहियूं। असां हिननि जा इहे असांजा पूर्वज आहिनि वॾा आहिनि। असांजा 84 जन्म बि उन्हनि ई वरिता आहिनि न जेका देवी देवता धर्म वारी हाणे पुनर्जन्म वठी वठी तमो प्रधान थी वियूं आहिनि। अधु कल्ह पोइ ॿिया धर्म वारा ईंदा आहिनि। हाणे त सम्झो था न
अधु कलाप देवी देवता हुया त ॿियो कोई धर्म न हुयो। पोइ त्रेता में राम राज्य हुयो। पोइ उन समय भी ॿियो कोई धर्म न हुयो। द्वापर खां इस्लामी बौद्धी क्रिश्चन सन्यासी ईअं धर्म शुरू थिया आहिनि। मनुष्य त घोर अंधियारे में आहिनि। चई छॾींदा आहिनि दुनिया जी आयु लाखों वर्ष। इन करे मनुष्य सम्झंदा आहिनि कलयुग त अञा ॾाढो नंढो आहे। तव्हां हाणे सम्झंदा आहियो कलयुग जी आयु पूरी थी वई, हाणे सतयुग ईंदो। हिन करे तव्हां आया आहियो बाप खां स्वर्ग जो वर्स वठण। तव्हां सभु स्वर्गवासी हुयो, हाणे बाप आया आहिनि स्वर्ग जी स्थापना करण। बाक़ी सभु शांतिधाम में हली वेंदा। पोइ उतां अची करे पाठ वॼाईंदा। शरीर बिगर त आत्मा ॻाल्हाए न सघे। हुते शरीर न हुजण जे कारण आत्मा शांत स्थिति में रहंदी आहे। हुनखे मूल वतन शांतिधाम चइबो आहे। इहे ॻाल्हियूं शास्त्रनि में न आहिनि। शास्त्र त मनुष्य ठाता आहे। सत्युग में इहो हूंदो न आहे। भक्ति ई न कंदा आहिनि। इन करे शास्त्रनि जी बि दरकार न आहे। देवता ऐं भक्ति न कंदा आहिनि त कहिड़ी बि मूर्ति मंदिर शास्त्र आदि जी दरकार ई न आहे। छो जो भक्ति शुरू थींदी आहे जॾहिं विकार दुख शुरू थींदो आहे। देवी देवता आहिनि त आहे ई निर्विकारी सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम। पोइ देवी देवता आहिनि जॾहिं द्वापर में ईंदा आहिनि तॾहिं इहे पंहिंजी कलायूं गुण शक्तियूं ख़तमु थींदियूं वेंदियूं अथनि विकारनि जी वश थी करे। पोइ भक्ति शुरू थींदो आहे। उहा आहे देवी देवताउनि जी दुनिया ऐं इहा आहे मनुष्यनि जी दुनिया। देवी देवता अर्थात उहा आत्मा जंहिंमें दैवी गुण आहे, शरीर पावन आहे। मनुष्य अर्थात आत्मा और शरीर ॿई पतित। देवताउनि जो राज्य हुयो, हाणे न आहे। कोई खे पतो ई न आहे कि उहो काॾे विया आहिनि। लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी हुई, ये नॉलेज हाणे असांखे मिली आहे। ॿियो कोई मनुष्य ये नॉलेज न ॼाणंदो। असां बि जॾहिं ॿुधी सम्झी तॾहिं त सम्झ में आयो न। बाप अची करे मनुष्यनि खे इहे नॉलेज थो ॾिए जंहिंसां मनुष्य देवता ठही वेंदा। तव्हां हिते ईंदा ई आहियो मनुष्य खां देवता ठहिण। देवता आहिनि कॾहिं अशुद्ध खान पान बीड़ी आदि न पीअंदा आहिनि। उहे देवता आहिनि न, हिते आहिनि ही मनुष्य। वो पावन आहिनि, ये पतित आहिनि। बाप वे आत्मा सां थो ॻाल्हाए। आत्मा ई ॿुधंदी आहे न ऑर्गन्स वारा। शास्त्रनि में इहे ॻाल्हियूं न आहिनि। सत्युग में रावण हूंदो न आहे, दुख जो नाम निशान न आहे। पोइ धीरे धीरे दुख शुरू थींदो आहे। पोइ तव्हां वटि अथाह धन रहंदो आहे सत्युग में। भक्ति बाबा चईंदा आहिनि द्वापर में बि तव्हां वटि अथाह धन हूंदो आहे। सत्युग त्रेता जो जेको धन आहे उहो द्वापर में बि त रहंदो। धीरे धीरे त हाणे ख़तमु थियो आहे बिल्कुलु जॾहिं सभु दुनिया एॾी वधी थी। लेकिन द्वापर में शुरू में हुयो। भक्ति मार्ग में तव्हां मंदिर आदि ठाहींदा आहियो। पहिरियों हूंदो हो सोमनाथ जो मंदिर। वॾा वॾा हीरे जवाहरातनि जो हीरे जवाहरात तव्हां वटि हुया। उन्हनि जी कोई क़ीमत न करे सघंदो हुयो। मुख्य आहे सोमनाथ जो मंदिर। परंतु राजा ऐं त सभु पंहिंजो पंहिंजो मंदिर ठाहींदा हूंदा न, छो जो उन्हनि खे पूजा करणी हूंदी आहे। पूजा पहिरियों हिकु मुंहिंजी ई थींदी आहे। सोमनाथ जो बि सोमनाथ बि शिव खे ई चइबो आहे न। सोमनाथ त सोम रस पियारण वारो, ज्ञान अमृत पियारण वारो। तव्हां बाप वेही, तव्हांखे बाप ई ख़ुदि ई वेही करे सभु ॻाल्हियूं थो ॿुधाए। जीअं ॿारनि खे पंहिंजी बचपन जी ॻाल्हियूं ॿुधाइबियूं आहिनि न, ईअं ई बाबा बि असां आत्माउनि खे पंहिंजी बचपन जी पहिरें जन्मनि जी कहानी थो ॿुधाए। बाबा खे चइबो इहा ट्रुथ। बाबा चईंदा आहिनि मां अची करे हिन भारत खे सचखंड ठाहींदो आहे। तव्हां सभी देवता कीअं ठही सघंदा आहियो उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। उहो मां तव्हांखे ठाहियां थो। उहो बि बाबा चईंदा आहिनि मां ई तव्हांखे सिखलाए सघंदो आहे। शिव बाबा ब्रह्मा द्वारा कार्य कराईंदा आहिनि। ब्रह्मा थी वियो सांवरो, छो जो ॾाढे जन्मनि जो अंत जो जनम आहे न। इहे पोइ गोरो ठहींदो। कृष्ण जो चित्र बि गोरो सांवरो आहे। म्यूज़ियम में वॾा चित्र आहिनि जिते तव्हां सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो असां शांतिधाम पंहिंजे घर वेंदासीं, हुतां खां पोइ असां सत्युग जी दुनिया में ईंदासीं पाठ वॼाइण। पंहिंजे समय ते असां ईंदासीं पाठ वॼाइण। उहा असांजे रहण जी जॻह आहे। इहा असांजे पाठ वॼाइण जी जॻह आहे। ॿारनि खे पहिरियों इहो निश्चय हुजिणो खपे कि इहे कोई साधू संत आदि नथो पढ़ाए। इहे कोई सिंध में रहण वारो, इहे त हिकु सिंध में रहण वारो मनुष्य हुयो, परंतु हिन में परमात्मा जी प्रविष्टा थी। उहो ज्ञान जो सागर हिन द्वारा असां सां ॻाल्हाए थो। हुनखे कोई न ॼाणंदो आहे।
चईंदा आहिनि, थींदा बि आहिनि ओ गॉड फादर, परंतु हुनजो नाम रूप देश काल छा आहे उहो ख़ुदि ई अची करे न दादाजी तन में अची करे ॿुधाए थो। छो जी दादाजी आत्मा ई सत्युग में कृष्ण हुई ऐं इहे ई ॾाढे समय खां बाबा खे यादि पई करे करनि त सभी पा, लेकिन सभिनि खां ज़्यादा शुरूआत हिन कई द्वापर खां। इहे कोई न ॼाणंदो आहे। पोइ चई छॾींदा आहिनि मूंखे कोई न ॼाणंदा इन करे मूंखे सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि। अरे परमात्मा किथे आहे? चईंदा आहिनि घटि घटि वासी आहे, सभिनि जे अंदरि परमात्मा आहे। हर हिक जे घटि घटि में त हर हिक जी आत्मा वेठी आहे। आत्मा परमात्मा जो रूप हिकु जहिड़ो, हिन जो मतिलबु इहे थोरी की मां आत्मा परमात्मा थी वियमि। परमात्मा बाप खे सॾु कंदा आहिनि, बाबा अची करे असां पतितनि खे पावन ठाहे मूंखे सॾु कंदा आहिनि, मूंखे सॾु कंदा आहिनि। इहे धंधो आहे न। बाबा चईंदा आहिनि इहा सेवा कराइण लाइ मूंखे सॾु कंदा आहियो, असांखे छी छी खां शुद्ध ठाहियो, अर्थात पति दुनिया खे पावन ठाहे। इन करे परमात्मा खे पति दुनिया में ई निमंत्रण ॾींदा आहिनि। पतित आत्मा ई भॻवान खे यादि कंदा आहिनि। ॾिसो पहिरियों एॾो पतित न हुयासीं त एॾो सॾु न कंदा हुयासीं, हाणे जॾहिं ज़्यादा पतित थी विया आत्मा त ॾाढी जोर सां घड़ी घड़ी बाबा खे सत्ती करे। त पतित आत्मा पतित दुनिया में ई भॻवान खे निमंत्रण ॾींदी आहे कि हे परम पिता परमात्मा हाणे असांखे पावन ठाहे। बाप त पावन दुनिया ॾिसंदो बि न आहे, पतित दुनिया में ई तव्हांजी सेवा करण ईंदो आहे। हाणे इहे रावण राज्य जो विनाश आहे, बाक़ी तव्हांजो राज्य सिखो था उहो सत्युग में वञी राजनि जा राजा ठहींदो। तव्हांखे अनगिनत बार मां ईअं ठाहियो। पहिरीं ब्राह्मण कुल ई आहे, प्रजापिता ब्रह्मा जो बि गायन आहे। हिन खे एडम आदिदेव चइबो आहे। इहे कंहिंखे पतो न आहे। ॾाढा आहिनि जो अची करे ॿुधी करे पोइ माया जे वश थी वेंदा आहिनि, पुण्य आत्मा ठहींदे ठहींदे पाप आत्मा ठहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि माया ॾाढी ज़बरदस्त आहे, सभिनि खे पाप आत्मा ठाहे छॾी आहे। हिते कोई बि पवित्र पुण्य आत्मा न आहे। पवित्र आत्मा ई देवी देवता हुया। इहे जॾहिं सभी पतित ठही वेंदा आहिनि तॾहिं मूंखे सॾु कंदा आहिनि। हाणे रावण राज्य पतित दुनिया, हिनखे चइबो आहे काटन जो जंगल। सत्युग आहे गार्डन ऑफ फ्लावर्स। मुगल गार्डन में केतिरा फर्स्ट क्लास सुठा सुठा फूल हूंदा आहिनि, अक जा बि फूल मिलंदा आहिनि, परंतु उन्हनि खे उन्हनि जो अंतर कोई न सम्झंदो आहे। शिव जे मथां अक जो फूल छो चढ़ाईंदा आहिनि इहे बि न सम्झंदा आहिनि। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। तव्हां पंहिंजी सभु कड़ाहट बुराइयां मुंहिंजे मथां चढ़ायो था न, मां त सभिनि आत्माउनि खे काटन का फूल ठाहींदो आहे। त मां कीअं चवां मुंहिंजे अॻियां कोई पतित न अचे। छो जी शुरूआत त बाबा पतित आत्माउनि खे ई पावन ठाती न। ही त हाणे बाबा रिस्ट्रिक्शन कंदो आहे। छो जी हाणे त ॿार निमित आहिनि, पहिरियों त कोई न हुयो। पहिरियों त बाबा ई सभिनि खे पावन ठाही। पोइ हाणे ॿारनि जो कमु आहे पतितनि खे पावन ठाहे करे पोइ बाबा वटि वठी अचो। मां जॾहिं पढ़ाईंदो आहे त हुन में कोई फर्स्ट क्लास फूल, कोई मोतीअ जो, कोई रतन जड़ित, कोई अक बि हूंदो आहे। नंबरवार त आहे न। त हिनखे चइबो आहे दुखधाम मृत्यु लोक। सत्युग आहे अमर लोक। नई दुनिया ठाहिण वारो असांजो बाप ई आहे। हुनखे ई नॉलेजफुल चइबो आहे न। उहो चैतन्य बीज रूप आहे, हुनखे ज्ञान जो सागर बि चइबो आहे। ईअं न सभिनि जे अंदरि जी ॼाण आहे, अंतर्यामी आहे न। इहे मनुष्य कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। मूं वटि त ज्ञान आहे सृष्टि जे आदि मध्य अंत जो, टिनी लोकनि जो ज्ञान आहे, टिनी कालनि जो। चैतन्य बीज रूप सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहे, इन करे ज्ञान सागर चइबो आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान तव्हां ॿारनि खे ॾियनि था न। सत्य त्रेता द्वापर कलयुग इहे चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। संगम ते दुनिया परिवर्तन थींदी आहे, अर्थात युग परिवर्तन थींदो आहे। हाणे तव्हां संगम ते बीठा आहियो, तव्हां राजयुग ई आहियो। बाप वेही पढ़ाइनि था। बाप जा जो ॿार आहिनि उहे राजयुग सिखनि था। पहिरियों मुख्य ॻाल्हि सम्झाइणी आहे। बाबा बि आहे, सुप्रीम टीचर बि आहे, सुप्रीम फादर बि आहे, ऐं सतगुरु बि आहे। सतगुरु जे अॻियां सुप्रीम न लॻाईंदासीं। सतगुरु थी वियो। हाणे तव्हांखे शिव बाबा पढ़ाए थो, हीअ तव्हांजो सतगुरु बि आहे। तव्हां सभिनि खे वापसि वठी वेंदो, जंहिंखे शिव जी बारात चइबी आहे। सभु भक्तनि जो भॻवानु पढ़ाए करे स्वर्गवासी ठाहींदो आहे। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। शास्त्र ते इहे दादा ॾाढो पढ़ियल आहे, बाप न पढ़ंदो आहे। बाप त ख़ुदि सदगति दाता आहे न, उन्हनि खे कोई शास्त्र पढ़ण जी दरकार थोरी आहे।
कंहिंखे सिर्फ़ु रिफर कंदा आहिनि सो बि गीता खे। सर्वशास्त्र में शिरोमणि गीता मुंहिंजी ॻाल्हि आहे, लेकिन हाणे हुन में अटे में नमक मिसल सच आहे। परंतु भॻवानु कंहिंखे चइबो आहे, इहे भारतवासी न ॼाणंदा आहिनि। बाप खे सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि त इहे सभु डिफेम कयो अथनि, बाप जी इंसल्ट कंदा आहिनि। हिन जे कारण ई आत्मा पतित थींदी आहे। पोइ पावन केरु ठाहे? स्वयं जंहिंजी असां डिफेम कई आहे, जंहिंजी इंसल्ट कई आहे, उहो ई जॾहिं ईंदो, उहो ई असांखे पावन ठाहींदो न, जॾहिं क्षमा कंदो। जंहिंखे एतिरो डिफेम कयो उहो ई अची करे पावन ठाहींदो आहे। चवंदा आहिनि मां निष्काम सेवा कंदो आहियां, तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदो आहे, मां न ठाहींदो आहे। स्वर्ग में मूंखे कोई यादि ई न कंदो आहे। दुख में ई सिमरन कंदा आहिनि, सुख में न। हिनखे दुख जो सुख जो खेल चइबो आहे। स्वर्ग में ॿियो कोई धर्म हूंदो न, उहे सभु ईंदा आहिनि पोइ। क्रिश्चन माण्हू ख़ुदि चवंदा आहिनि 3000 वर्ष पहिरियों असांजे धर्म स्थापन थियण खां 3000 वर्ष पहिरियों हिन दुनिया में स्वर्ग हुयो, ॿियो कोई धर्म न हुयो। असां आत्मा ऐं शांतिधाम में हुयासीं। इहे कोई शास्त्रनि में न आहे। बाप हिन ज्ञान से सदगति करनि था। हिन जो नाम, हिन ज्ञान जो नाम रखियो आहे गीता। जंहिं ज्ञान सां माण्हू जी सदगति थींदी आहे। बाप खे सॾु कंदा आहिनि अची करे स्वर्ग में वठी हलो, त पुराणी दुनिया जो विनाश कराइणो पए न। हिते ई त स्वर्ग जी स्थापना थियणी आहे। नेचुरल क्लैमिटीज़, तूफ़ान आदि ईंदा आहिनि ॾाढा ज़ोर सां। बाप अची करे बेसमझ खे समझदार ठाहींदो आहे। बाप चईंदो आहे मां तव्हांखे एतिरो धन ॾिनो, अनगिनत धन ॾिनो हुयो, पोइ एॾो सभु काॾे गयो, गवायो था। बेहद जो बाप पुछंदो आहे काॾे वियो धन, तव्हां एतिरा इंसॉल्वेंट कीअं ठही वियो? अधु कलप खां धन गवाईंदे गवाईंदे तव्हांजो छा हाल थी वियो अथव? भारत जो सोने जी चुड़िया हुई, उहा हाणे छा ठही वई आहे? पोइ पतित पावन बाप अची करे राजयोग थो सेखारे। उहो हठयोग ऐं राजयोग, राजयोग त ॿिन्हिनि जे लाइ आहे। बाबा चए थो उहो त सिर्फ़ु पुरुष ई सिखंदा आहिनि। हिते त बाबा आत्माउनि खे थो सेखारे था। आत्मा में त सिर्फ़ु आत्मा खे ई ॾिसबो आहे न, शरीर जो भान त भुलिजणो हूंदो आहे। हाणे बाप चए थो पुरुषार्थ करे स्वर्ग जो मालिक ठही करे ॾेखारियो। हिन पुराणी दुनिया जो त विनाश थियणो ई आहे। बाक़ी थोरो समय आहे, लड़ाई बि शुरू थी वेंदी। एटमिक बॉम्ब शुरू थींदा, तॾहिं चईंदा असांजी कर्मातीत अवस्था अची वई। जॾहिं तव्हांजी कर्मातीत अवस्था अची वेंदी त स्वर्ग में वञण जे लाइ लाइक़ु ठही वेंदो, तॾहिं एटॉमिक बॉम्ब्स जी लड़ाई शुरू थींदी। तेसि ताईं ठाहींदा रहो, पुरुषार्थ कंदा रहो। बाप पोइ बि ॿारनि खे चईंदो आहे याद जी यात्रा में रहो। हिन में माया ॾाढी विघ्न विझदी आहे। अच्छा, ओम शांति वरदान आहे। श्रेष्ठ कर्म द्वारा सिमरन योग्य ठहण वारा योग युक्त युक्ति युक्त ठहो। सभिनि तव्हांजो हिकु हिकु कर्म जेतिरो श्रेष्ठ हूंदो, ओतिरो ई तव्हां श्रेष्ठ आत्मा में सिमरन करण लाइ लाइक़ु ठहींदो। अर्थात तव्हांजो श्रेष्ठ आत्माउनि में सिमरन थींदो। भक्ति में नाम जो सिमरन कंदा आहिनि, लेकिन हिते जो श्रेष्ठ आत्माऊं हूंदा आहिनि न, हुननि जे गुणनि कर्मनि जो मिसाल ठाहिण जे लाइ सिमरन कंदा आहिनि। त तव्हां श्रेष्ठ कर्मनि जे आधार ते सिमरन योग्य ठहींदा आहियो। हुन जे लाइ योग युक्त ठहियो। योग युक्त ठहिण सां तव्हांजो हर संकल्प शब्द कर्म युक्ति युक्त अवश्य थींदो। उन्हनि सां अयुक्त कर्म व संकल्प थी न सघंदो। जेकी आत्मा योग युक्त अर्थात बाबा जी यादि में रही करे हर कर्म संकल्प शब्द चईंदी, उनजो हर कर्म योग युक्त युक्ति, हर कर्म श्रेष्ठ हूंदो ई आहे। उन्हनि सां कोई बि अयुक्त कर्म या संकल्प न थी सघंदो। त सदा बाबा जी यादि में रही करे असांखे सभु करिणो आहे। त बाबा चए थो इहे इन जो हाणे कनेक्शन आहे। बाबा जी यादि में रही करे जो बाबा चईंदा न कर्म योगी करे करे हर कर्म करो, छो जी असांखे बाबा सिमरन योग्य ठाहिणु चाहींदा। असांजे श्रेष्ठ कर्मनि द्वारा असांखे सिमरन योग्य ठाहिणु चाहींदा। इन करे बाबा चईंदो आहे हर कर्म मुंहिंजी यादि में करो, हर संकल्प मुंहिंजी यादि में करो, हर बोल मुंहिंजी यादि में बोलो। स्लोगन आहे निमित्त और निर्माण चित्त
ये ही सच्चे सेवादारी जा लक्षण आहिनि। छा ओम शांति।